Audio Jungle. Audio Jungle. The news. वगण में दुकानदार जो बाअसरनि पारां घर ते मुबैना कब्ज़े करण समेत धमकियूं ॾियण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। ख़बर मूजिबि वगण शहर जे दुकानदार हाजी नज़ीर हुसैन वगण जी अॻुवाणीअ में सुजाग नौजवान इताद जे अॻुवाननि गुलाब वगण, यूनुस वगण, प्रेस क्लब वगण पहुची दायो त बाअसर जानिब ख़्वाड़, ज़मीर ख़्वाड़ ऐं ॿियनि घर ते मुबैना कब्ज़ो कयो आहे, जंहिं घर जो मालिक मुंहिंजो मामू अब्दुर्रहमान आहे ऐं उन जो को बि ॿियो वारिस न हुअण ते मुंहिंजी अमड़ ऐं असीं भाणे जा वारिस आहियूं ऐं उहो पाक आर्मीअ जो मुलाज़िम हुयो जेको रिटायरमेंट थियण बाद हिन घर ठारायो हुयो। जेको मरोअसी मिल्कियत हुई उन जा असुल वारिस असीं आहियूं। हिननि फ्रॉड कंदे कूड़ी वारसीअ जूं लिखतूं कराए मामे जे पेंशन समेत अलाउंस जा मिलंदड़ पैसा खाई रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त जानिब ऐं ज़मीर ख़्वाड़ मसमात भागुल खे मामे जी धीउ ॼाणाई आहे। शहर जे मुअज़्ज़िज़ सरदार ख़लील अहमद वगण खे मामले जी दांह ॾियण बाद बि हूअ दौर ॻाल्हियुनि लाइ न आई ऐं हिननि बेहतर धमकियूं ॾिनियूं आहिनि। असीं IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कंबर ऐं DSP नसीराबाद हेठि वगण खे अपील था करियूं त नोटिस वठी तहफ़ुज़ समेत बाअसर कब्ज़े कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे।